हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे दौलत तरी। तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब बंगोर जो यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में पाण सिखंदासीं ईद जा कार्ड, जेका ईद जो कार्ड ऐं डीपी ऐं उन खां अलावा पंफलेट वग़ैरह कीअं ठाहे सघिजनि था। त हिन जे बारे में अॼु हिन वीडियो में आउं तव्हांखे सुठे तरीक़े सेखारींदुसि। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, जीअं ईंदड़ वीडियो तव्हांखे आसानी सां मिली सघे। त दोस्तों, जेकॾहिं तव्हां हिन वांगुरु ईद जा कार्ड ठाहिणु चाहियो था त तव्हांखे हीअ वीडियो मुकमल तौर ते ॾिसणो आहे। त दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, ॿिनि एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी, जंहिंजो नालो आहे हिकु पिक्सल लैब, ॿी जो नालो आहे PAR। हीअ तव्हांखे ॿई एप्लीकेशनूं प्ले स्टोर ते तव्हांखे मिलंदियूं, तव्हां उतां खां डाउनलोड करे सघो था। त दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, PAR जेका एप्लीकेशन आहे हिन खे ओपन करणी आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे हिकु जेका फाइल आहे उहा तव्हांखे डाउनलोड करिणो आहे। उन फाइल जे बारे में आउं तव्हांखे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि। त पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, हिन एप्लीकेशन खे ओपन करिणो आहे। जेका फाइल तव्हां डाउनलोड कंदा उन जे बारे में आउं तव्हांखे ॿुधायां थो। पहिरीं तव्हांखे हिते डिसमिस करिणो आहे। उनखां पोइ तव्हांखे हिन वांगुरु स्क्रीन ते साम्हूं अची वेंदो जेका इहा तव्हां एप्लीकेशन ओपन कंदा। उनखां पोइ त तव्हां हिते ॾिसो, तव्हां जेकॾहिं उहा फाइल डाउनलोड कंदा त तव्हांखे हिते डाउनलोड जे ऑप्शन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। त दोस्तों, इहो फाइल तव्हांखे कीअं डाउनलोड करिणो आहे उहो तव्हांखे हिन वीडियो में मुकमल तौर ते आउं ॿुधायां थो। त दोस्तों, उनखां पोइ तव्हां मथे जेका तीर जो निशान आहे हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे, फाइल ते क्लिक करी त तव्हां ॾिसी सघो था। उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हिते ओके ते क्लिक करिणो आहे। त हीअ फाइल तव्हांखे किथां मिलंदो उहो तव्हांखे आउं मुकमल तौर ते तव्हांखे ॿुधायां थो। त हीअ फाइल तव्हां किथां डाउनलोड करे सघो था। त हीअ जेका फाइल आहे तव्हांखे डाउनलोड वारो हिन खे जेका ओके करिणो आहे। उनखां पोइ तव्हांजो फाइल क्रिएट थी वेंदो ऐं उनखां पोइ आउं तव्हांखे हिते ॿुधायां थो, जेका बैक अचां थो। त दोस्तों, हीअ जेका फाइल हो उहो क्रिएट थी वियो ऐं उनखां अलावा जेका ॿियो जेका फाइल आहे, जेका ॿिनि नमूननि जो तव्हां पंफलेट ठाहे सघो था ईद कार्ड। त नंबर ॿियो जेका इहो इन ते मूं क्लिक कयो आहे ऐं उनखां पोइ तव्हां हिते तीर जे निशान ते मथे जेका आहे क्लिक कजोसि। उनखां पोइ तव्हां ओके ते क्लिक कजोसि। त दोस्तों, हीअ तव्हांखे एक्सचेंज करिणो आहे। उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे बैक अचिणो आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो सम्झ में न अचे त तव्हां हीअ वीडियो मुकमल तौर ते ॾिसो। जेकॾहिं सम्झ में न अचे त तव्हां हिन वीडियो ते कमेंट्स कजोसि ऐं असां तव्हांखे मुकमल तौर ते सेखारींदासीं। त तव्हांखे छा करिणो आहे, पोइ जेका पिक्सल लैब खे ओपन करिणो आहे। ओपन करण खां पोइ तव्हां हिते ॾिसी सघो था, जेका 3 डॉट जो जेका ऑप्शन आहे तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। त दोस्तों, हिते क्लिक करण खां पोइ तव्हां हिते ॾिसी सघो था, जेका 3 डॉट वारो जेका ऑप्शन आहे हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। त दोस्तों, उनखां पोइ तव्हां जेका हेठि ओपन PLP फाइल तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। दोस्तों, उनखां क्लिक करण खां पोइ तव्हां हिते तव्हांखे ॿुधाईंदुसि, जेका तीर जो निशान हीअ आहे, हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे PLP पे। उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हिते बैक करिणो आहे। त तव्हांखे बैक करण खां पोइ तव्हांखे दोस्तों हीअ पिक्सल लैब जो ऑप्शन आहे, हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। उनखां पोइ तव्हां हिते ॾिसो था, हीअ मुंहिंजा ॿई फाइल आहिनि जेका तव्हांखे डाउनलोड करण जो तरीक़ो आउं ॿुधाईंदुसि, उतां खां तव्हां डाउनलोड कजोसि। त पहिरीं जेका फाइल आहे, दौलत राम ईद मुबारक। त हीअ आउं फाइल खे ओपन थो कयां। उनखां पोइ ओपन एंड एड त तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। हिन ऑप्शन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। त दोस्तों, क्लिक करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखां बैक अचिणो आहे। त दोस्तों, हीअ तव्हां ॾिसो त मुंहिंजो इहो कार्ड ठहियलु आहे, तव्हांखे हिते ॾेखारियां थो। ऐं हिते तव्हांखे छा करिणो आहे, हीअ मुंहिंजो हर शइ सेटिंग ठहियलु आहे। हिते तव्हां पंहिंजा नाला वग़ैरह चेंज करे सघो था। दोस्तों, हिते हीअ मुंहिंजो नालो लिखियलु आहे दौलत। हिन ते आउं टेक्स्ट ते क्लिक करां थो ऐं हितां खां डिलीट करी मिसाल तौर ते हिते पंहिंजो नालो वग़ैरह लिखां थो। हिते महबूब बंगोर जो लिखां थो। तव्हां पंहिंजो नालो लिखी हिते सुठे तरीक़े सां पंफलेट ठाहियो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। त हीअ लिखियो महबूब साईं। त तव्हां हिते ॾिसी सघो था। उनखां अलावा तव्हां उर्दू जा जेका फ़ॉन्ट पिक्सल लैब में ऐड करण जो तरीक़ो बि मूं ॿुधायो आहे।
त तव्हां उतां खां असांजे चैनल ते ॾिसी सघो था। उते फ़ॉन्ट जेका उर्दू जा कीअं ऐड थींदा आहिनि। त दोस्तो हिते मूं फ़ोटू जेका आहे पंहिंजो प्रोफाइल जो इहो मां डिलीट कयो ऐं उन खां पोइ तव्हां प्लस ते क्लिक करी ऐं फ्रॉम गैलरी तां तव्हां पंहिंजो फ़ोटू वग़ैरह खणी सघो था। त दोस्तो हितां खां पंहिंजो जेका प्रोफाइल जो फ़ोटू ही खयो आहे ऐं हिते तव्हां ऐड वग़ैरह करे सघो था। तो दोस्तो हिते तव्हां जेका प्रोफाइल वग़ैरह आहे तव्हां चेंज करे सघो था ऐं उन खां अलावा तव्हां हिते मूव बाय ते क्लिक करी तव्हां सेटिंग सां रखी सघो था। बहरहाल आउं पंहिंजी सेटिंग सां रखां थो ऐं उन खां पोइ तव्हां हिते सेटिंग सां रखिजोसि ऐं उन खां पोइ तव्हां हेठि नालो आहे दौलत राम, हिते तव्हां चेंज करे सघो था। ऐं उन खां अलावा तव्हां हेठि पंहिंजी एड्रेस वग़ैरह लिखी सघो था। त हिते मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजा नाला वग़ैरह चेंज करे सघो था ऐं उन खां अलावा पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हिते सेव ते तव्हां क्लिक करी ऐं उन खां पोइ तव्हां फुल HD में तव्हां सेव कजोसि। दोस्तो हिते तव्हां क्लिक करी फुल HD में तव्हां सेव कजोसि ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿिए बैनर जो तरीक़ो आउं ॿुधायां थो। त हीअ सेव थी वियो ऐं उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, 3 डॉट ते क्लिक करी ऐं ओपन PLP फाइल पे तव्हांखे क्लिक करिणो आहे ऐं उन खां पोइ PLP ते तव्हांखे क्लिक करी ऐं उन खां पोइ तव्हां पिक्सल लैब जेका आहे हिन ते तव्हां क्लिक कजोसि। त दोस्तो हिते पिक्सल लैब ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे ॿियो जेका फाइल आहे ईद मुबारक दौलत, त तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ तव्हां ओपन एड ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। ओपन ओनली ते क्लिक कंदा त तव्हांजो इहो जेका आहे पिक्सल लैब में तव्हांजो कार्ड न ठही सघंदो। त उन खां पोइ तव्हांखे बैक करिणो आहे। बैक करण खां पोइ तव्हां हिते नाला वग़ैरह चेंज करे सघो था। तो हिते मुख़्तलिफ़ तव्हां नाला वग़ैरह चेंज करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हुजे त महबूब विंगर जो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं शेयर कयो, जीअं ईंदड़ वीडियो तव्हांखे वरी आसानी सां मिली सघे। त हिते मुख़्तलिफ़ तव्हां नाला वग़ैरह चेंज करे सघो था। ॾिसो हिते तव्हां पंहिंजी एड्रेस वग़ैरह लिखी सघो था। बहरहाल आउं हिते कुझु बि नथो लिखणु चाहियां। उन खां पोइ तव्हां हिते फुल HD में तव्हां सेव करे सघो था। त तव्हांखे हीअ जेका डाउनलोड किथां फ़ोल्डर करिणो आहे इन जे बारे में आउं तव्हांखे ॿुधायां थो। त असांजो हीअ जेका वीडियो आहे इन जो जेका यूट्यूब चैनल जे डिस्क्रिप्शन आहे हिते तव्हांखे जेका लिंक मिलंदी तव्हां हुतां खां डाउनलोड करे सघो था। जेका हीअ लिंक तव्हांखे आउं ॿुधायां थो, हीअ लिंक आहे, हिननि ते तव्हां क्लिक कजोसि। हीअ लिंक तव्हांखे हिन वीडियो जे हेठि डिस्क्रिप्शन में मिलंदी। तव्हां हुतां खां क्लिक करी तव्हां वटि हीअ जेका सिस्टम हीअ फाइल ईंदो। त तव्हांखे छा करिणो आहे, हिते दौलत राम ईद मुबारक हीअ जेका ऑप्शन ईंदो, फ़ोल्डर ईंदो, उन खां पोइ तव्हां हिते डाउनलोड ते क्लिक करी तव्हां इहा डाउनलोड करे सघो था।